नाज़रीन खे ख़बर ॾियूं पिया नवाब शाह जे इलाइक़े ताज कॉलोनी जो रहवासी औरतनि ऐं मर्दनि पारां घरनि ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे फ़याज़ हुसैन ज़रदारी। जी फ़याज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलो त नवाब शाह जे इलाइक़े ताज कॉलोनी जे रहवासी औरतनि ऐं मर्दनि पारां घर ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ अब्दुल मजीद भट्टी, शबीर भट्टी, लतीफ़ भट्टी, मसमात आलम खातून, मसमात नज़ीरा, मसमात फरज़ाना, मसमात शबाना, मसमात ज़किया ऐं ॿियनि प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायूं त ताज कॉलोनी में असांजी जॻह आहे जंहिं ते बाअसर शौकत भट्टी, गुलाम नबी भट्टी, गुलाम फरीद, आलम शेर, सतार भट्टी ऐं ॿिया गुज़िरियल 10 सालनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि। उन्हनि चयो त असां पुलिस वटि विया आहियूं, लेकिन पुलिस बाअसरनि खां रिश्वत वठी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे, जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं असांजे हिकु माण्हू नज़ीर भट्टी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिं सां असांखे मिलण बि नथो ॾिनो वञे। हुननि चयो त PTI नवाब शाह जो हिकु बाअसर अॻुवान मदद करे थो उन्हनि जी ऐं उन्हनि सां असांजी जॻह ते कब्ज़ो करण में मुलविस आहे। उन्हनि चयो त मज़कूरा बाअसर असांखे जॻह तां हथ खणण जूं मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। उन्हनि मुतालबो कयो त असांजी जॻह ते कब्ज़ो कंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे या असांजी जॻह ख़ाली कराई असांजे हवाले कई वञे। जी वॾी महिरबानी फ़याज़ हुसैन तफ़सील खां आगाह करण लाइ।